ॾखण वेझो ग़ुलामशाह थाणे जे हद में ॾींहुं ॾिठे जो शहरी खां मोटरसाइकिल फुर इंडस हाईवे ते एहतजाज ऐं धरणो SHO खे हटाइण जो मुतालबो। ॾखण वेझो गुलाम नबी शाह थाणे जे हद इंडस हाईवे ते अणॼातल हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते शिकारपुर वासी ज़फ़र जमाली खां मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया, जंहिंखां पोइ जमाली बिरादरी जे माण्हुनि RD 32 वटि जेकोआबाद रतो देरो इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड खे ट्रैफ़िक लाइ बंदि करे छॾियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ इमामुद्दीन जमाली, हारून जमाली, रियाज़ जखराणी ऐं ॿिनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त ग़ुलामशाह थाणे जे हद में बदअमनी उरूज ते पहुतल आहे, पर SHO ग़ुलामशाह बदअमनी खे रोकण लाइ को तहरक वठण लाइ तयारु न आहे। हुननि चयो त पुलिस जे नाअहली सबबि इंडस हाईवे ते अणॼातल हथियारबंद शहरी ज़फ़र जमाली खां मोटरसाइकिल फुर करे आसानी सां फ़रार थी विया, पर पुलिस जवाबदारनि जे गिरफ़्तारी लाइ को क़दम नाहे खयों। हुननि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त SHO ग़ुलामशाह खे हटाए संदसि जाइ ते ईमानदार SHO मुक़ररु करे शहर जो अमन अमान बहाल करायो वञे ऐं शहरी ज़फ़र जमाली खां फुर थियल मोटरसाइकिल वापसि कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। अकरम चांडियो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, ॾखण।